असांजा काफ़ी शाइर इहो सोचींदा आहिनि त वेंदड़ मुंहिंजो बि कलाम ॻाए, मुंहिंजो बि कलाम ॻाए। सो ईअं थियो त मूं शौक़ में सोचियो त हाणे आकाश इंसानी बि सुठो शाइर आहे, उनजो बि को कलाम ॻाइणु घुरिजे। पोइ मूं कलाम ॻायो, पोइ आकाश मूंखे कंहिं महफ़िल में मिलियो, पोइ मूं कलाम ॻायो। आकाश लिफ्ट ई कान ॾिनी। पोइ मूं चयो त अलाए छो, शायदि हुनखे न वणियो मुंहिंजो इहो ॻाइणु। ऐं इतफ़ाक़ सां उहो ज़रीना बलोच ॻायो आहे, ऐं ज़रीना बलोच सुठो ॻायो आहे। पर मूं पाण खे ईअं सोचियो त न, मुंहिंजी बि कंट्रीब्यूशन हुजे, त मुंहिंजी पंहिंजी थीम में बि आकाश जो को गीत हुजे। आकाश जो उहो जेको गीत आहे उन ते हाणे हीअ वरी इन जे करे बि ॿुधायां थो त हाणे ताज़ो साईं जस्टिस दीदार हुसैन शाह जो प्रोग्राम थियो किताब जी नौबत में, हुन में मूं ॻायो। उहो ॻाए जॾहिं पूरो कयो त हिकिड़ी औरत बुकर ॿधल बसि अची मूंखे 1000 रुपया ॾेई वई, अखियुनि में हुनजी ॻोढ़ा हुआ।
मारियो वञा तोखे पंहिंजे ममता जो आहे कसम Jai